सिंध कल्चरल एंड लिटरेरी एसोसिएशन स्काला कैनेडा पारां डायलॉग प्रोग्राम को ठाहियो वियो। कैनेडा में रहंदड़ सिंधियुनि जी समाजी तंज़ीम सिंध कल्चरल एंड लिटरेरी एसोसिएशन स्काला पारां डायलॉग प्रोग्राम में ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त खेनि ख़ुशी आहे त सिंधी दुनिया जे कुंड कुर्श में आबाद आहिनि जेकी सिंधी सक़ाफ़त खे उजागर कनि पिया। सरदार शाह चयो त नई सिंध अहिड़ी तामीर कई वञे जंहिं में कारोकारीअ जी रस्म न हुजे, को बि ॿार वैक्सीन न मिलण सबबि पोलियो जो शिकार न थिए। आऊं तलाची साहब खे समूरी टीम खे वेलकम कयां थो त सिंध में अची हुननि ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स रखिया सॼे ॾींहं जा ऐं हिकिड़े कामयाबु प्रोग्राम मुनक़िद करण ते आऊं खेसि मुबारक ॾियां थो। ऐं सम्झां थो त मुंहिंजी कोलाची साहब सां जॾहिं असांजी कचहरी में मुलाक़ातूं थियूं हुयूं, इहो सना जा जेके अमेरिका में कन्वेंशन थींदा हुआ उते मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। मूं हमेशह हिकिड़ी शइ महसूसु कई त असांजा उहे सिंधी ऐं सभु सिंधी नथो चवां, बेशुमार सिंधी असांजा जेके आहिनि उहे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में उहे विया आहिनि, उते सेटल्ड आहिनि, पर उन्हनि में जेके उहे सिंधी जेके वापसि पंहिंजो दर्द रखनि था, पंहिंजी धरतीअ जो, पंहिंजे माण्हुनि जो, इहो हिकिड़ो ओनो रखनि था त सिंध किथे बीठी आहे, सिंध केॾांहुं पई वञे, सिंध में जेका समाजी ऐं सियासी भॼदाह थिए पई, रवैया कहिड़ा नवां रवैया जनम वठनि पिया जेको बिहेवियरल चेंजिस जी ॻाल्हि कनि था। आउं सम्झां थो त इहो उन्हनि सभिनी रोशन ख़्याल अपराइट इनलाइटेंड जेके सिंधीज़ जेके दुनिया जे ॿियनि मुल्कनि में वेठा आहिनि, उन्हनि जूं सिंधी सोसाइटी जे बारे में ओपिनियन ठीकु हूंदो, पर मजबूरी तौर ते असांखे ॻाल्हि सोचणी आहे त जेके बि असांजूं डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, मूंखे वर्ड डायस्पोरा यूज़ करणु खपे या न करणु खपे, छो डायस्पोरा यहूदियुनि लाइ बुनियादी तौर ते वर्ड यूज़ थियो हो ऐं ओॾी महिल उन्हनि वटि पंहिंजो वतन धरती कोन हुई ऐं 1600-1700 साल उन्हनि यूरोप में पंहिंजी दरबदरी ॾिठी ऐं वापसि 48 में वञी पंहिंजो इज़राइल वापसि वरितऊं। सिंधियुनि खां वतन वियो कोन्हे। सिंध में जेका बि माइग्रेशन थी आहे, जेके 47 में जेका असांजी सिंध हुई, जेको बुनियादी सिंध जो एसेंस हो, सिंध जो एंटरप्रेन्योर क्लास हो, जेके लतीफ़ जा वणजारा हुआ, जेके उहे माण्हू जेके समूरी दुनिया सां उन्हनि जो वणज वापार हो, जेको 300 साल पहिरीं लतीफ़ साईं सुर सामूंडीअ में जिनी खे ॻायो आहे, उहे उन वक़्तु सिंध जी स्ट्रेंथ हुआ, उहे सिंध जी सघ हुआ। हुन मौक़े ते डॉक्टर जबार खटक चयो त रवैयनि जी तब्दीलीअ लाइ पहिरीं पाण खे तब्दील करणो पवंदो, समाजी वास्तनि खां सवाइ माण्हू अॻिते वधी नथा सघनि। हुन चयो त बदनसीबीअ सां शागिर्द यूनियन ते पाबंदी लॻाए नई टहीअ खे अॻिते वधण खां रोकियो वियो। हिकु ॻाल्हि इहा त 21st सेंचुरी में असांखे जंहिं चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो आहे त उहे चैलेंजिस बि असांखे सम्झणु खपनि ऐं इहा त उन्हनि खे अचीव करण जे लाइ पोइ असांखे पाण तब्दील थियणो आहे ऐं पाण में हिकिड़ी मतिलबु त पंहिंजे रवैये में, पंहिंजे एटीट्यूड में, पंहिंजे थिंकिंग में ऐं पंहिंजे सॼे मतिलबु त असांजे तर्ज़ ज़िंदगी आहे उन्हनि में तब्दीली करणी आहे। पर हिकिड़ी तल्ख़ हक़ीक़त बि आहे, ज़मीनी हक़ीक़त बि आहे त जेकॾहिं को बि माण्हू, को जनरेशन, को क़ौम, को नस्ल जेकॾहिं नए चैलेंजिस खे, नई सूरत हाल खे ऐं नई सिचुएशन के साम्हूं रखे पाण खे उन्हनि सां एडजस्टमेंट जी करण जी कोशिशि न करे त पोइ ज़ाहिर त उन नस्ल खे, उन क़ौम खे ख़तमु थियणो आहे। ही पोइ अव्हां जे लाइ जहिड़ा 100 कॉल्ड टेबोज़ आहिनि, जहिड़ा 100 कॉल्ड नामनियाद प्राउड्स आहिनि ऐं जंहिंखे अव्हां पंहिंजी सघ या ताक़त सम्झो था, उहे नामनियाद हूंदा ऐं पोइ तारीख़ जहिड़ो आहे उहो अव्हां जो इंतज़ारु न कंदी, उहो उन्हनि माण्हुनि खे अॻिते वधंदे खणी वेंदी, उन्हनि खे हिकु कामयाबी मिलंदी जहिड़ा उन चैलेंजिस खे समझे,
उन्हनि जी इंसाइट रखे उन्हनि जे लाइ तयारी करे ऐं रुगो पाण तयारी न करे नई ठही के ईंदड़ जनरेशन खे ऐं उन्हनि खे इन सभु सिलसिले में असीं उन्हनि जी तयारी कयूं। उन मौके ते लेखक ख़ैर मोहम्मद कोलाची, डॉक्टर सलमान शेख, शहाब होस्ते, मुमताज़ शर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कंदे चयो त हा, सिंध कल्चरल एंड लिटरेरी एसोसिएशन कनाडा में रजिस्टर तंज़ीम आहे ऐं उन जो मक़सदु सिंध जे कल्चर, सिंध जी भलाई ऐं सिंध जी बहितरी जे लाइ कमु करणु आहे। हिते असां कुझु प्लान खणी आया आहियूं। उन में हिकिड़ो जेको सुबुह असांजो सेशन थी चुको आहे उहो हुयो यूथ सेशन, जंहिंमें असां नौजवाननि जी रहनुमाई कई त कैनेडा जे तालीमी अदारनि में ऐं कैनेडा में नौकरी वठण जे लाइ या कैनेडा में इमिग्रेशन वठण लाइ छा तरीक़ेकार आहे, त जीअं उन्हनि खे अवेयरनेस अचे, इंफॉर्मेशन मिले ऐं उन्हनि खे अॻिते बि का रहनुमाई खपे त असां उनजी कंदा रहूं त जीअं हू अॻिते वधनि। उन मौके ते ख़ैर मोहम्मद कोलाची जी किताब सारोणियूं साणे जूं जी मुहूरत पिणु कई वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।